आदि छा थियो आहे? सर एहसान जो तो ही मुझे पाड़े में छोकरो रहंदो आहे, उहो असांजे घर में कम बम करणु ईंदो हुयो। उन मूंखे निंड जूं गोरियूं ॾी, मूंसां नाजाइज़ी कई, वीडियो ठाही। उन खां पोइ मूंखे ब्लैकमेल कंदो रहियो। उनजी मां मूंखे चयो आऊं तोखे वीडियो ॾेई छॾींदसि, मूंखे 5 लाख रुपया ॾे। मोहन मूंखे 5 लाख रुपया पंहिंजे अकाउंट मां लोन खणी कढाए ॾिनो, पर उन्हनि मूंखे अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो रुपयो बि ॾियण जे बजाए मूंखे नौकरी ते धमकियूं ॾींदा रहिया ऐं इहो ई चवंदा रहिया तुंहिंजी इज़त ख़राबु कंदासीं, मुंहिंजी वर्दी करे ऐं पंहिंजी ॿार खे पंहिंजे बचनि खे रिसीवर करे वेही रहियसि। उन खां पोइ बि छोकिरो न मुड़ियो, मूंखे ब्लैकमेल करे तुंहिंजा ॿार मूं वटि आहिनि, मामे जे घर 25,000 जो स्टैम्प पेपर लिखी बि ॾिनो हुयसि, जीअं तूं मुंहिंजो भले वर्दी वारी आङूठो बि कोन कटे सघंदी, मुंहिंजी एतिरी सोच आहे ऐं जतो ई आहे, तुंहिंजो केरु बि न साथ ॾिनो। उहो ई मूंसां थियो, मां कोर्ट में केस कयो, मुंहिंजी का फेवर कोन थी, मूंखे पैसा बि कोन ॾिनसि, रहंदो मूं ते ई उल्टो एलिगेशन लॻाए, DSP कोटरी चई, मूं ते ई घर ते पुलिस मोकिली वई। सर उन खां पोइ मूंखे घर मामनि जे घुराए, मामनि खां नाजाइज़ी करायसि, उन्हनि टिनी मामनि मूं सां नाजाइज़ी करे मूंखे घुमायो मुंहिंजो केरु यकीन नथो करे। मां SSP खे बि ॿुधाए बयान ॾेई चुकी आहियां, फारूक सर खे बि ॿुधायो आहे। सर चए थो वीडियो तो वटि आहे, वीडियो मूं ठाही हुई, मूंखे वीडियो न आहे, तव्हां छोकिरे ते FIR कयो, एक्शन कयो। मूंखे फारूक लाखेर चयो गंदी औरत पंहिंजी एप्लीकेशन खण निकर हितां। गंदी औरत फारूक लाखेर मूंखे चयो पंहिंजी एप्लीकेशन खण, छो तूं घड़ी घड़ी SSP ॾांहुं वञी पई। सर मां रोड ते दरगाहुनि ते रही आहियां, मुंहिंजो घर तबाह करे मुंहिंजे हस्बैंड मूंखे डिवोर्स ॾेई छॾी छोकिरे जे ब्लैकमेलिंग में, जेको वठी वियो मामे जे घर, मूंखे वापसि वञणु न ॾिननि। यको मूंखे हिन घर में हुन घर में GR कॉलोनी में बि ठाही, हुते एग्रीमेंट उन घर जी हिन जे नाले तां थियल आहे। उहे 20,000 बि मां मैडम रिहाना खे ॾिना, 10,000 बाक़ी रहियल 10,000 आहिनि। पर मैडम रिहाना ॾे मूं चयो डेडी थी मुंहिंजी फेवर कंदी, पर हुन मुंहिंजी मैडम रिहाना केरु आहे? मैडम रिहाना सब इंस्पेक्टर RP ऑफिस में कंप्लेंट सेल जी इंचार्ज आहे। उन्हनि मूंखे सॾु करायो, मूंखां अॻु में ई एहसान जतोई जो, ज़ाइदा जतोई जो बयान वठी करे फारूक लाखेर वांगुरु ई मूंसां सीन कयो। मुंहिंजो मोबाइल जेको उन भाउ खे ॾिनो हुयो वीवो, उहो उन में उनजे भाउ जूं ओड़ियूं ई वीडियोज़ हुयूं जहिड़ियूं उन एहसान मूंसां ठाहे मूंखे ब्लैकमेल कयो। मूं सर फारूक खे चयो सर इन मां तव्हां ॾिसी करे हुननि ते एक्शन खणी सघो था, पर उन्हनि खे क्लियर डेटा करे मोबाइल वापसि ॾिनी वई। सर मुंहिंजी के बि न ॿुधी, RP ऑफिस में बि फॉरवर्ड करण खां पोइ इहो थियो। मुंहिंजो बयानु कोन ॿुधो मैडम, मूंखां का एप्लीकेशन कोन वरिती, हुतां जेका एप्लीकेशन घुराई हुननि जो पंहिंजो बयानु लिखियलु हुयो त आउं मुड़ुस सां राज़ी ख़ुशी रहियसि, जॾहिं त मूंखे उहो ब्लैकमेल करे वठी वियो हुयो। तव्हांजो नालो छा आहे? सर मुंहिंजो नालो अनिला थेबो आहे। किथे रहंदी हुई तव्हां? LPC अनिला थेबो, शिराली पाड़े शीदी पाड़े कोटड़ी में रहंदा आहियूं। पोस्टिंग आहे मुंहिंजी, हींअर ड्यूटी लम्स में आहे। RP ऑफिस में मैडम रिहाना मूंखे उन्हनि खां माफ़ी घुरण जे लाइ चयो। मां जॾहिं उन्हनि खां माफ़ी बि घुरी त उन्हनि चयो वेही घुरो। मूं चयोसि मैम ही ग़लति तरीक़ो, मां वर्दी में चई तोखे जीअं असां चवंदासीं तुंहिंजो हिते केरु बि साथ न ॾींदो। मूंखे घुटननि ते विहारे करे मुंहिंजो फ़ोटू कढी वयूं, फ़ोटू कढी मुंहिंजो केरु बि साथ न हुयो, जंहिं करे मूं ते चमाटूं वरसायूं हुयूं। चमाटूं मैडम रिहाना मुंहिंजे मुंहुं ते चमाटूं हुयूं वर्दी में, जॾहिं त हू मूंसां निकाह कूड़ो कयो या सच कयो त मूंसां निकाह हुयो। 5 महीननि जो ॿार हुयो मुंहिंजे पेट में, उहो बि ज़ाया करायसि, महीनो बि न थियो। मैडम जे अॼु छा थियो आहे? अॼु तव्हां छा कयो आहे? सर 24 हिननि मंगणी कई आहे ऐं मूंखे कंटिन्यू 25 तारीख़ ते मूं ते हिनजी मां अगवा जो केस कयो त मुंहिंजो